Presome haya zahra fe mare ode doड़िया जिथे नात के कुरान कुरान के गड पियो कर ode जिथे अमीर मोमिन कुरान पियो गड कर वरी के मजलिस ज़हरा नसीब थे अलाए न थे कंट्रोल कजो बिलखुसूस सैयद पाड़ते तारीख लिखे थे कमीने छा कयो फनज़ल अमामतो अगते वधी अली जो अमा मौला अल्लाह अकबर मौला कबूल करे खुदा पुरसो कबूल करे रुको अमा मौला तना फजअल फी उनकी अमा मौला है कायनात जे वाली जे गल में विदे मुखे ज़हरा जे दर्दन जो कसमा मां खुली न तो पड़ी सगा एतरो दो मौला के घर मोइए वठी वया मौला पेरन भरना आयो पुछो तो सही की आयो मख्तल लिखे तो ये आयो जो कायनात जे वाली जो लिबास वेड़ जी गल में आयो जी इन हाल में कयहूदी ॾिठो ज़मीन ते वेही तो चवे अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लह ॿियो पुछे तो ॿुधाए छा चई जो तो जंगन में मुसलमान न थे घर घर वञी नबी दावतों ॾिनियो मुसलमान न थे अॼु जल्दी इस्लाम कीअं क़बूल कयई ओ मातमिया रोई तो चवे अॼु पक थी वई इस्लाम सचो मज़हब कीअं पक थी तई चवे तो ॾिस उहो अली आहे जेको आमुर जे इशारे सां दरवाज़े ख़ैबर पियो उॾारे अॼु एॾो मज़लूम जो ही ज़लील कायनात जे वाली जे गले में हथ मौला कबूल करे मौला पुरसो कबूल फरमाए मौला तुझे पुरसो कब्र हुसैन दे बुझा रोई तो चले कायनात जे नबी जो मुश्किल कुशा अली अजो खामोश पियो थो वञे मावा को बचन दो चाया 14 साल थी आ तो बुद्धि बर्दाश्त कौन तो करे पुछ त सही सलमान मिकदाद अबू दर जो चाला सही सलमान पोया रोइदो तो अचे चौंदो तो अचे या अली लैतना कुन्ना अमा मौला काश अजो अखियों न हो जाता अजो अखियों न हो जाता न तो के इन हाल में ॾिसो अन्या जंहिंजी अख में परसो न थियो आखिरी लफ्ज़ ईंदो रोइण वारा अली इमाम पुछे थो सलमान छो तो अहिड़ा जुमला चवी सलमान तो चवे मौला असांजे मुर्शिद जे गले में अमामो ऐं रसियो हुजनि और रोइण वारा कंट्रोल कजो पाण ते अली तो चवे सलमान मां त वरी बि मर्द जेकरे चवे न खो वधीक मंदर ॾेखारिया सलमान तो चवे मौला हिन खो वधीक छा क़यामत हूंदी रोइण वारो अली तो चवे सलमान मूंखे छॾ हाणे वरी पोइते ॾिसे जीअं सलमान पोइते आयो छा तो ॾिसे ज़हरा बचड़नि खे वठी अली खे मोटाइण लाइ अचे पई मां कंदो सैयद ख़ुसूसन सलमान तो चवे ॾिसां पियो ज़हरा कॾहिं साजे पई किरे कदे खाबे पई किरे ॾेढ सौ बेहयाव कोई ज़हरा के हेॾो पियो मारे रोइण वारो कोई हेॾो पियो मारे जुमलो बि चवे छॾियो न त मां पंहिंजा वार खोलींदमि मुंहिंजे अली खे छॾियो मुंहिंजूं धीअ रोइंदियूं थियूं
चलो से वरी के मजलिस ज़हरा नसीब थे अलाए न मौला जो कसम दी बर्दाश्त कजा रोईंदी रोईंदी ज़हरा फालत बैनहुम बैन बालिहा अली जॻियो अची बीठी रोईंदी चवे अली ने तदे अचो जॾहिं ज़हरा खे मारियो हाणे कंट्रोल कजा हिक बे हया जो नौकरा जो नालो कुनफुज़ के तो चवे जल्दी खार ज़हरा खे अली को हटाए मागु कंदो मक्तल तो लिखे बे हया छा कयो रबा अलो वजे हता असाबत आया चमड़े जो तालिया नो खड़ी अली से पियो हिन बे हया ज़हरा के मुंह में मारण शुरू कयो ओ मर्द में रोई दी चवे या अली मुझे अख जी नजर आज खत्म थी वई अली रोई पियो चवे वा जाफर